मुर्शिद जी बैयत वठण लाज़िम आहे। के असांजा सूफी आज़म में दोस्त सोहबत में मोहब्बत में ईंदा आहिनि, वो उन्हनि जो किन किन जो नज़रियो इहो हूंदो आहे त इहा शइ लाज़िम या ज़रूरी थोरे कया, पर न आऊं अर्ज़ कयां त इहा शइ लाज़िम ऐं ज़रूरी आहे। छाजे करे त हिलाल जानवर ऐं हिलाल परंदो इन जे लाइ तकबीर शर्त आहे। जे तकबीर अची वई त हिलाल आहे, अगर जे तकबीर खां बग़ैर मरी वियो त अवां उन जो गोश्त इस्तेमाल न कंदो, अवां चवंदो त ही हराम आहे। भई मसलन कुकड़ के खणी वठो, अवां अंडा खाधा पे, उन जा बच्चा हुआ उहे तवां कुई खाधा पे, ऐं हिन खे छो तो तूं हराम करी ॾिस त हुई त जेका सा उहा ई जंहिंजा तो अंडा पे खाधा, हिन खे तो कीअं हराम कयो आहे? चई त इन जे करे हराम थी वई जो तकबीर खां बग़ैर मरी वई। जे तकबीर अचे हा मरी त हूअं बि वेंदी आहे, कुहण सां बि मरंदी आहे, कुहण सां बि मरंदी आहे। ऐं जे सीर न वजजे त ईअं बि उहा शइ मरी वेंदी आहे। त लेकिन जेको हिकु मौत थियो सो हराम, ऐं ॿियो मौत आयो जंहिं उन जो गोश्त खे बि खल खे बि हिलाल करे छॾी।